बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 71 है। असो टॉपिक ट्राईएंगल। यकीनन अस ज्योमेट्री के अंदर आयूँ। इन वीडियो लेक्चर के अंदर असी ट्राईएंगल पढ़ंदासीं। ट्राईएंगल के अस सिंधी में चवंदा आहियूं त्रिकुंडो। जीअं त तव्हांजे साम्हूं उन जी डेफिनेशन है, ट्राईएंगल इज़ अ प्लेन क्लोज्ड फिगर विथ 3 साइड्स। यानी ट्राईएंगल हिकु अहिड़ी तस्वीर हूंदी आहे जेका मतिलबु हिकिड़ी क्लोज्ड हूंदी आहे, बंदि हूंदी आहे, पर उनखे 3 कुंडा हूंदियूं आहिनि, 3 पासा हूंदा आहिनि। सिंबल ऑफ ट्राईएंगल। हाँ तव्हांजे साम्हूं आहे त इहो सिंबल आहे ट्राईएंगल जी, पर ॾिसो जेका हिन जी हिकिड़ी साइड आहे या थोरी बोल्ड आहे, असां हिनखे चवंदा आहियूं ट्राईएंगल जी सिंबल। हाणे चयो थो वञे गिवन फिगर इज PQR, यानी हिन में पॉइंट आहिनि P, ॿी पॉइंट आहे हिन में Q ऐं 3 पॉइंट आहे हिन में R। चए थो पॉइंट PQR 3 वर्टाइस। हाणे वर्टाइस लफ़्ज़ जो हिते मक़सदु छा आहे? जीअं त असांखे ख़बर आहे त जॾहिं का हिकिड़ी असांखे एंगल मिलंदी आहे त उन जे अंदरि हिकिड़ो वर्टेक्स हूंदो आहे, पर ॾिसो हिन में 3 वर्टेक्स आहिनि, या ईअं खणी चऊं त 3 वर्टेक्स आहिनि। कीअं? हिन में जेको आहे ॾिसो P जी जॻह ते बि 2 एंगल मिलनि थियूं, 2 रेज़ मिलनि थियूं, Q जी जॻह ते बि 2 रेज़ थियूं मिलनि ऐं R जी जॻह ते बि 2 रेज़ मिलनि थियूं। ठीकु आहे, माना 2 लाइन्स हुन जे अंदरि बंदि थियनि थियूं। हाणे इन कंडीशन में असां वर्टेक्स के हिते प्लूरली यूज़ कंदासीं वर्टाइस। हाणे अगरि असां हिन जी रेज़ जी या साइड जो हिसाब वठूं त हिकिड़ी साइड हिन जी कहिड़ी आहे PQ, ॿी हिन जी साइड कहिड़ी आहे QR ऐं 3 साइड कहिड़ी आहे RP। इहे 3 हिन जा पासा आहिनि हिकिड़े ट्राईएंगल जा। अच्छा, हाणे हिन में एंगल बि 3 आहिनि। अगरि मां एंगल जी निशानी खणा त ॾिसो हिकिड़ी एंगल कहिड़ी आहे PQR, ॿी एंगल कहिड़ी आहे QRP ऐं 3 एंगल कहिड़ी आहे RPQ। इहे 3 हिन जे अंदरि एंगल्स आहिनि, सो तॾहिं असां हिनखे ट्राईएंगल चऊं था। अच्छा, हाणे ॿी हिन जी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त चए थो सम ऑफ ऑल 3 एंगल्स ऑफ अ ट्राईएंगल इज़ इक्वल टू 180 डिग्री। चए थो जॾहिं तव्हां 3 कुंडा कहिड़ियूं बि ठाहियो, पर जॾहिं उन 3 कुंडनि जे डिग्रीज़ जो जोड़ कयूं त उहो 180 बीहे, यानी 180 खां वधीक न बीहे। हाणे इहा डेफिनेशन बि या इहा पॉइंट बि असां ज़हन में रखंदासीं त हिन जो 3 पासा जॾहिं असां छा कंदासीं, जोड़ कंदासीं छाखे, डिग्रीज़ के, त असांजो जवाबु छा अचणु घुरिजे 180। नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ ट्राईएंगल। माना हाणे असां पढ़ंदासीं ट्राईएंगल जा टाइप्स घणा आहिनि, पर ट्राईएंगल जा टाइप्स पढ़ंदासीं विद रेस्पेक्ट टू देयर साइड्स। यानी असां हिकिड़ो त ईअं पढ़ंदा आहियूं ट्राईएंगल जूं एंगल्स जे हवाले खां उनखे पढ़ंदा आहियूं त उन जी कुंडनि जी डिग्रीज़ घणियूं आहिनि। ॿियो असां इन एंगल सां बि साइड उनखे पढ़ंदा आहियूं ट्राईएंगल खे, त उन जूं साइड्स कहिड़ियूं। सो असां 1 बाय 1 हिकु एंगल खे पढ़ंदासीं ऐं उन जी साइड्स जे हवाले खां उन जो नालो असां तय कंदासीं। सो पहिरियों नालो आहे इक्विलेटरल ट्राईएंगल। हाणे इक्विलेटरल ट्राईएंगल छा था चऊं? उन जी डेफिनेशन आहे, इट इज़ अ ट्राईएंगल हैविंग 3 साइड्स इक्वल इन लेंथ। यानी अहिड़ी ट्राईएंगल जंहिंजा 3 पासा लेंथ में बराबरि हुजनि। हाणे तस्वीर ई साम्हूं तव्हांखे ॿुधाए थी त यानी ॾिसो पॉइंट A ॾिसो, B ॾिसो, C ॾिसो, ऐं 3 साइडुनि खे जॾहिं तव्हां ॾिसंदव त इन्हनि 3 साइडुनि ते हिन जो लिखियलु आहे 3 सेंटीमीटर। यानी हिकु तव्हांखे A ऐं C जे विच में बि 3 सेंटीमीटर, A ऐं B जे विच में बि 3 सेंटीमीटर, B ऐं C जे विच में बि 3 सेंटीमीटर। यानी 3 पासनि जी जेका लाइन आहे उहे मिलनि थियूं त ट्राईएंगल थो ठहे, पर उहे 3 लाइनियूं कहिड़ी माप जूं थियूं मिलनि? 3 सेंटीमीटरनि जूं। यानी अहिड़ी ट्राईएंगल जंहिंजा 3 पासा माप जे लिहाज़ खां, लेंथ जे लिहाज़ खां हिक जेतिरा हुजनि, असां उनखे इक्विलेटरल ट्राईएंगल चवंदा आहियूं। हाणे ॿियो नंबर जेका ट्राईएंगल आहे उहा आहे आइसोसेलेस ट्राईएंगल। हाणे अहिड़ी ट्राईएंगल जंहिंजा 2 पासा बराबरि हुजनि। यानी असां इक्विलेटरल खे ॾिसंदासीं त उनजा 3 पासा बराबरि हुया। हीअ तस्वीर ई क्लियर आहे आइसोसेलेस जी, त 2 पासा त बराबरि अथसि पर 3 पासो बराबरि न आहे। इन जी डेफिनेशन छा आहे? इट्स अ ट्राईएंगल having 2 sides equal। DEF is in isosceles triangle। यानी हिन जेका सॼी ट्राईएंगल आहे उनजो नालो छा आहे? DEF। इन एंगल खे असां आइसोसेलेस था चऊं, छाजे करे? त उनजा 2 पासा बराबरि आहिनि, हिकिड़ो पासो बराबरि न आहे। थर्ड वन आहे स्केलीन ट्राईएंगल। यानी अहिड़ी ट्राईएंगल जंहिंजो हिकु बि पासो बराबरि हिकु जहिड़ो न हुजे, 3 मट हुजनि, उनखे असां चवंदा आहियूं स्केलीन ट्राईएंगल। अचो डेफिनेशन पढ़ूं। इट्स अ ट्राईएंगल ऑफ डिफरेंट ऑल साइड्स इन लेंथ। यानी ड्रेग में, लेंथ में 3 पासा मुख़्तलिफ़ हुजनि, इन ट्राईएंगल खे असां स्केलीन ट्राईएंगल चवंदा आहियूं। तस्वीर बि तव्हांजे साम्हूं आहे त हिकिड़ो पासो 2 सेंटीमीटरनि जो त हिकिड़ो 3 जो, हिकिड़ो 4 जो। सो इन कंडीशन जे अंदरि असां इन ट्राईएंगल जो नालो खणंदासीं स्केलीन ट्राईएंगल। यानी असां हिन वीडियो जे अंदरि 2 शयूं पढ़ियूंसीं। हिकु त ट्राईएंगल इट सेल्फ छा आहे, उनजी डेफिनेशन, उनजो सिंबल, उनजी बीहक कहिड़ी आहे,
उन खां पोइ असां पढ़ियोसीं टाइप्स ऑफ ट्राईएंगल्स विथ रेस्पेक्ट टू देयर साइड्स। साइड जे हवाले खां ट्राईएंगल जा कहिड़ा नाला आहिनि उहे पढ़ियासीं। सो उमेदु आहे त तव्हांखे हीउ नंढो क्लास सम्झ में अची वियो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी तार सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।